अस्सलाम वालेकुम। सिंध जी मौसम सूरत सां गॾु मां जो प्यारो दोस्त नूर अली मरी दोस्तनि जे ख़िदमत में हाज़िर। अॼु तारीख़ 4 जुलाई ऐं जुमे जो ॾींहुं आहे। ईंदड़ जेको यानी कल्ह 6 तारीख़ खां शुरू थींदड़ कमज़ोरी बरसाति सिस्टम अॼु 4 तारीख़ सिंध जे कुझु ज़्यादा इलाइक़नि में कुझु सुठा इम्कान बरसातनि जा ॾिसजनि पिया। इंशाअल्लाह हिन जी तफ़सीली मौसम रिपोर्ट तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त अॼु सिंध जे कुझु इलाइक़नि में कुझु सुठा गजगुड़ सां गॾु बरसातनि जा इम्कान मौजूदु आहिनि ऐं हीअ ॾखण जूं हवाऊं केसूदी सिंध में जारी रहंदा ऐं अॼु जेके सुठा बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि तफ़सील मुताबिक़ अॼु जंहिंमें यानी सिंध जे ॾखिणी सिंध कुझु विचोली सिंध ओभर रेगिस्तानी इलाइक़नि में ज़बरदस्त बरसातनि जा इम्कान मौजूदु आहिनि। वीडियो शुरू थियण खां पहिरीं असांजी हिन चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं असांजी पेज खे हिकु भेरो ज़रूरु फॉलो करियो तां त वक़्तनि ब वक़्त सिंध जी हर वक़्त जी मौसम अपडेट तव्हां दोस्तनि ताईं पहुची वञे। जी दोस्तो, अॼु जेका बरसातनि जा कुझु सुठा इम्कान आहिनि जंहिंमें ज़िला ठट्टा, लाड़, साहिली पट्टी, चेटी बंदर, शाह बंदर, घोड़ाबारी, जाती, चूहर जमाली, मीरपुर साकरो, घारो, गुजो, नूरियाबाद ऐं कराची हैदराबाद जे आसपास इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु बरसातनि जा सुठा इम्कान अॼु ॾिसजनि पिया। मीरपुर बठोरो, सिजावल, गोलाची, जाती, बदीन, कढण, झुॾो, मातलीअ, टंडो मोहम्मद ख़ान, हैदराबाद, टंडो आदम, टंडो जाम, टंडो ग़ुलाम अली, झुॾो, थरपारकर, नंगर पारकर, दीपलू, मिठी, छाछरो, डाली, खिपरू, उमरकोट, सिंधरी, मीरपुर ख़ास, तांघण, अछरो, थर, शाहपुर चाकर, शहरादपुर जे आसपास इलाइक़नि में अॼु गजगोड़ सां गॾु सुठा बरसातनि जा इम्कान मौजूदु आहिनि। टंडो अलियार, मटियारी, जामशोरो, हाला, भिटशा यानी ॾखण सिंध विचोल सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु गजगोड़ सां गॾु बरसातनि जा कुझु सुठा इम्कान ॾिसजनि पिया। अछरो थर रेगिस्तानी इलाइक़नि ताईं, थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में यानी बदीन, ठट्टा ज़िलो, टंडो मोहम्मद ख़ान, हैदराबाद, मीरपुर ख़ास, उमरकोट, खिपरू, अछरो थर रेगिस्तानी इलाइक़नि में अॼु गजगोड़ सां गॾु कुझु सुठा बरसातनि जा इम्कान मौजूदु आहिनि। हीउ कमज़ोर सिलसिलो जो अॼु जेको आहे सो तक़रीबन आख़िरी ॾींहुं आहे ऐं 5 तारीख़ सुभाणे अलबत्ता थरपारकर रेगिस्तानी इलाइक़नि में कुझु सुठा इम्कान ॾिसजनि पिया। बाक़ी सॼे सिंध मां हीउ सिस्टम ख़तमु थी वेंदो। सखर, लाड़काना, कंदकोट, कशमोर, घोटकीअ, मीरपुर माथेलो, ओबारो, ख़ैरपुर, शिकारपुर, दादू, नौशरो फिरोज़, काज़ी अहमद यानी ओलह उत्तर सिंध जे इलाइक़नि में मोरो, सेवन, भान, वाही पांडी, गंबट जे आसपास इलाइक़नि में ओबारो, पनवाकल, ढरकी यानी उत्तर ओलह सिंध, जेकमाबाद किथे बि का ख़ासि बरसातनि जा इम्कान मौजूदु न आहिनि। अलबत्ता ईंदड़ 3 खां 4 ॾींहं जेको असां मौसम क्लियर साफ़ रहंदो। इन 3 खां 4 ॾींहं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॾखण जूं हवाऊं यानी इन करे नॉर्मल जे कुझु घटि जेको जारी रहंदा ऐं वधीक मौसम जे पल पल जी रिपोर्ट जे लाइ असांजे हिन पेज खे फॉलो कंदा। नूर अली मरी बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह नगहबान।